पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं ॿियनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजाबरी जा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त धमाकेदार थियण वारा आहिनि। दरअसल दोस्तों हाणे अख़्तर खोखर जी भी एंट्री थियण वारी आहे, छो त हाणे हिकु वॾेरो उहो बि आहे हिन ड्रामे में ऐं उहो वरी ज़ालिम वॾेरे जो किरदारु करे रहियो आहे। हेॾां सांवल ऐं चाकर वारनि जो त जहिड़ो टुंडे कराए छॾियो जेको रावल खे ज़हर ॾेई करे, ऐं सांवल खे ॿधी खणी आयो चाकर तव्हां ॾिठो, ऐं उन खां इहा मञाइण जी कोशिशि करे पियो कुटको सुटको ॾेई करे त मञ तूं बाबा मुंहिंजे भाउ रावल खे तूं ई ज़हर ॾिनो आहे। पर हाल हिते सांवल न मञंदो, छो तो बेगुनाह आहे, इहा ॻाल्हि कंदो मां जे इहो कमु कयां हा त कुदो कमु कोन कयां, सिधो मारियां तुंहिंजे भाउ खे। बहरहाल मूं इहो कमु नाहे कयो, बाक़ी ईअं ज़ोर ज़बरदस्ती तोखे शौक़ु आहे तो जेतिरो तशदुद करिणो थी मूं ते कर, बाक़ी मां हर भरो ईअं कोन ऐं तुंहिंजे अॻियां सिर झुकाईंदुसि। सांवल इहो चाकर खान खे चवंदो अचण वारे एपिसोडनि में। सांवल सिधी ॻाल्हि कंदो ऐं हिते चाकर खे बि वरी कावड़ लॻंदी। दोस्तों हिते सांवल जो करेक्टर सभु खां वधीक भलो आहे, छो त हिन ड्रामे में मुंहिंजे ख़्याल में हिकु हीरो जो किरदारु अदा करण जी कोशिशि कई वई आहे हिन जी। छाजे करे त जीअं तकरार में सिजावल जो किरदारु हिन कयो, अहिड़े ई क़िस्म जो हिते बि हिन जो किरदारु हली रहियो आहे। होॾो टुंडो साम्हूं तव्हां ॾिसो था, इन जो शैतानगिरी जो किरदारु त ज़बरदस्त आहे। बहरहाल इहो पंहिंजावेरी मिल्कियत ते जेको जंग उथे थी पाण में विढ़नि था त विढ़ाइनि ॿिनि सां था, इहो कमु किटली थियण वारो आहे।